हैदराबाद में अमांखे अपडेट कयो। म्यूनसिपल कॉर्पोरेशन के इजलास में बदनज़मी थी, मुखालिफ धुर जो गोड़ कयो वियो, एहतजाज कयो वियो। PTI जे UC चेयरमैन अज़हर शेख स्टेज ते चढ़ी एहतजाज कयो। मुखालिफ धुर ऐं हुकूमती मेंबरनि में महामारी थी, हिक ॿिए खे धिका बि ॾींदा रहिया। मुखालिफ धुर जे UC चेयरमैन आरज़ू मुग़ल मेयर जी टेबल ते रखियल गुल किराए एहतजाज कयो। अव्हांखे आगाह कंदासीं, हैदराबाद मां म्यूनसिपल कॉर्पोरेशन जे इजलास में बदनज़मी थी आहे। मुखालिफ धुर गोड़ कयो, एहतजाज कयो वियो। PTI जे UC चेयरमैन अज़हर शेख स्टेज ते चढ़ी एहतजाज कयो। मुखालिफ धुर ऐं हुकूमती मेंबरनि में महामारी बि थी आहे, हिक ॿिए खे धिका ॾींदा रहिया। अव्हांखे ॿुधाईंदासीं त मुखालिफ धुर जे UC चेयरमैन आरज़ू मुग़ल मेयर जे टेबल ते रखियल गुल किराए छॾिया ऐं एहतजाज बि कयो। अव्हांखे अपडेट कयूं पिया। अहम ख़बर आहे, हैदराबाद म्यूनसिपल कॉर्पोरेशन जे इजलास में बदनज़मी, मुखालिफ धुर जो एहतजाज ऐं गोड़ कयो वियो। PTI जी UC चेयरमैन अज़हर शेख स्टेज ते चढ़ी एहतजाज कयो। मुखालिफ धुर ऐं हुकूमती मेंबरनि में मुंहमारी, हिक ॿिए खे धिका ॾींदा रहिया। मुखालिफ धुर जी UC चेयरमैन आरज़ू मुग़ल मेयर जी टेबल ते रखियल गुल किराए एहतजाज कयो। जी नाज़रीन, आवाज़ न्यूज़ जी स्क्रीन ते अवां ही मंज़र ॾिसी सघो था। ही जेके मंज़र आहिनि हैदराबाद म्यूनसिपल कॉर्पोरेशन जे इजलास जा आहिनि। बदनज़मी चोट चढ़ी वई। हैदराबाद जे अवाम जिन पंहिंजनि मकानी नुमाइंदनि खे चूंडियो, ही उहे ई नुमाइंदा आहिनि जेके उन्हनि जे हवाले सां उन्हनि जी नुमाइंदगी कनि था। PTI जे UC चेयरमैन अज़हर शेख स्टेज ते चढ़ी एहतजाज कयो, जॾहिं त मुखालिफ धुर ऐं हुकूमती मेंबरनि में मुहमारी थी। मुखालिफ धुर जी UC चेयरमैन आरज़ू मुग़ल मेयर जी टेबल ते रखियल गुल किराए एहतजाज कयो। अव्हांखे अपडेट कयूं पिया। हैदराबाद मां म्यूनसिपल कॉर्पोरेशन जे इजलास में बदनज़मी थी, मुखालिफ धुर गोड़ कयो ऐं एहतजाज कयो। PTI जे UC चेयरमैन अज़हर शेख स्टेज ते चढ़ी एहतजाज कयो। मुखालिफ धुर ऐं हुकूमती मेंबरनि में मुंहमारी थी, हिक ॿिए खे धिका ॾींदा रहिया। मुखालिफ धुर जी UC चेयरमैन आरज़ू मुग़ल मेयर जी टेबल ते रखियल गुल किराए एहतजाज कयो। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। हैदराबाद म्यूनसिपल कॉर्पोरेशन जे इजलास में बदनज़मी थी आहे। मुखालिफ धुर गोड़ कयो, एहतजाज कयो वियो। PTI जी UC चेयरमैन अज़हर शेख स्टेज ते चढ़ी एहतजाज कयो। जी नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं, अहम ख़बर आहे त मेयर काशिफ शोरो अव्हां स्क्रीन ते ॾिसी सघो था त बेवस वेठल आहे। अव्हांखे पंहिंजी लाइव स्क्रीन ते असां ॾेखारे रहिया आहियूं। हैदराबाद मां ख़बर अव्हांखे ॾियूं पिया त हैदराबाद म्यूनसिपल कॉर्पोरेशन जे इजलास में बदनज़मी थी आहे। मेयर काशिफ शोरो बेवस बीठल आहे। जी नाज़रीन, आवाज़ न्यूज़ जी स्क्रीन ते ही मंज़र ॾिसी रहिया आहियो। मेयर हैदराबाद काशिफ शोरो बेवस बीठल आहे, जॾहिं त डिप्टी मेयर सग़ीर कुरैशी सुलह कराइण जी कोशिश में रुधल आहे। ऐं ही मंज़र आहिनि मुखालिफ़ धुर जे एहतजाज कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदासीं त हिन वक़्तु ॾिसी रहिया आहियो त इजलास दौरान मुखालिफ़ पार्टियुनि जे औरत मेंबरनि हिक ॿिए जा रवा बि लाथा आहिनि, हिक ॿिए खे धिका ॾिना अथनि। बदनज़मी उरूज ते रही, जॾहिं त मेयर हैदराबाद काशिफ शोरो बेवस नज़र अची रहियो आहे ऐं डिप्टी मेयर सग़ीर कुरैशी ठाह करण जी कोशिश करे रहियो आहे। जी नाज़रीन, अव्हांखे ॿुधायूं पिया, हैदराबाद म्यूनसिपल कॉर्पोरेशन जे इजलास दौरान हाल मच्छी मार्केट बणिजी वियो। ऐं ही जेके अव्हां हिन वक़्तु स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो मंज़र, ही औरत मेंबर्स आहिनि जेके हिक ॿिए खे धिका ॾींदे ऐं जी नाज़रीन, अव्हांखे ॿुधायूं पिया, हिन वक़्तु असांखे जॉइन कयो हैदराबाद मां साकिब कुबर। जी साकिब, छा सूरत हाल रही? बिल्कुलु मां खे ॿुधंदो न त बल्दे आला हैदराबाद जो अमूमी इजलास जेको आहे उहो अॼु बदनज़मी जो शिकार थी वियो आहे। काउंसिल जो इजलास अपोज़िशन जा हुकूमती मेंबर जेके आहिनि उहे पाण में हाथापाई थी आहे। अपोज़िशन जे मेंबर PTI जे UC चेयरमैन अज़हर शेख जेको आहे उहो
स्टेज ते चढ़ियो उन दौरान इन एहतजाज जेको आहे उते शुरू कयो जंहिंखां पोइ PPU जो चेयरमैन आहे बशीर लगारी उनखे जेको आहे हेठि लाहिण जी जेका कोशिशि कई जंहिंखां पोइ जेको आहे अपोज़िशन जी जेका आहे उहा औरत जेका आहे आरज़ू जेका मुग़ल उहा जेका उते फौरन जेका स्टेज ते पहुती जेका मेयर जे वेठो मेयर जे आॾो जेके टेबल ते गुल पियल हुआ उन हथ सां जेका कावड़ में हेठि उछलाए ऐं उते एहतजाज शुरू कयो जंहिंखां बाद में जेको आहे हुकूमत जमायती जेका शबाना खान आहे उहा फौरी तौर ते स्टेज ते पहुती जंहिंखां पोइ शबा खान ऐं आरज़ू मुग़ल जेका आहे ॿिन्ही हिक ॿिए खे हथा पई हिक ॿिए खे धिका ॾिना ऐं जेको आहे इजलास जेको आहे उहो शिकार थी वियो इन खां पोइ मां त इहो ॿुधाईंदो ॿिन्ही मेंबरनि जे हथापाई खां पोइ उन्हनि खे स्टेज तां लाथो वियो जॾहिं त काउंसिल जी औरतुनि जेको आहे उहो स्टेज ते वेही एहतजाज जारी रखियो जंहिंखां बाद में जेको आहे इजलास दौरान जेका बजट जेका आहे उहा पिणु पास कई वई जी महिरबानी अवानी साकिब।